रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम वक़ालू लौ कुन्ना नस्मअु व नअक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर। हर किस्म जी हमद सना कायनात जे खालिक दिलन जे मालिक रहमान अल मन्नान अल हलीम अल करीम अहसनुल खालिकीन अरहमुर राहिमीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जला। दुरूद सलाम प्यारे पैगम्बर साकी कौसर इमाम आज़म इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते हुजन। मुख्तसर हमने सलात का बाद जॾहिं को नेक निमाज़ी बेनिमाज़ी थींदे ॾिसूं था त ॾाढो ताजुब थींदो आहे। जॾहिं सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कंदड़ हर वक्त ऐं हर लहज़े दीन जी प्रचार कंदड़ इंसान दीन खां बाग़ी थींदो आहे त वॾी हैरत थींदी आहे। सुन्नत रसूल चेहरे ते सजाईंदो हुजे के चंद साल उनके गुजरिया हुजन, अचानक कंहिंजो मूड मटिजी वञे तो ऐं सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ात्मो करे उनके ज़िबह करे इन मुआशरे में हलंदो ऐं फिरंदो आहे। अहिड़ो माण्हू नज़र ईंदो आहे त वॾो ताजुब थींदो आहे। मुसलमानो यकीनन इहे असांजे मुआशरे जा अहवाल मूंखां वधीक तव्हां ॼाणो था। इहा का लिखियल ऐं मख़फ़ी ॻाल्हि कोन्हे। मुसलमानो हाणे अव्हां खे मूंखे इन पूरे मुआशरे खे इन ॻाल्हि ते सोचणो आहे त इन्हनि फितननि खां कीअं बचिजे, इन्हनि गुनाहनि खां असीं कीअं बची सघूं था। हे फितननि जो ईंदड़ सैलाब किथे असांजे वजूद के गर्क तो कोन करे वेंदो। किथे लालच जो फितनो, किथे दुनिया जो फितनो, किथे बेपर्दगी जो फितनो, किथे ख्वाहिशात जो फितनो। लातादाद सूरतन में एक ही टाइम ते कई फितनन जा हमला थियन। मुसलमानों बचजे तो कीअं बचजे। अचो सिर्फ 4 उसूल मुख्तसरन बयान कंदुस। याद करियो, अज़म करियो, इन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में शामिल करियो। सब खां पहिरियों उसूल असां वटि इल्म हुजणु ज़रूरी आहे। जे शिरक जी ख़बर ई न आहे त असीं शिरक खां कोन बची सघंदासीं। जेकॾहिं बिदअत जी ख़बर ई न हुजे त असां बिदअत खां कोन बची सघंदासीं। जेकॾहिं फितने जे बारे में इल्म ई न हुजे त शायदि असीं फितने खां कोन बची सघंदासीं। मुसलमानों जिते 360 बुत हुआ, लात भी आहे, मनात भी आहे, उज़्ज़ा भी आहे। अफ़रअयतुमुल लात वल उज़्ज़ा व मनात सालिसतल उख़रा अलकुमुज़ ज़करु व लहुल उन्सा। 360 बुतन जो जिते तसव्वुर मौजूद आहे उते जिब्रील अलैहिस्सलाम जी मुलाकात थी आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अर्श अज़ीम जो अॼु पहिरियों ऑर्डर आयो आहे। हुकुम केड़ो आहे? नमाज जो तज़किरो कोन्हे, ज़कात जो तज़किरो कोन्हे, हज जो तज़किरो कोन्हे, को रोज़े जो बयान कोन्हे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़। मुंहिंजो रब पहिरियां नमाज जो हुकुम ॾेई सघियो थे, ज़कात जो ऑर्डर अचे हा, हज जो को हुकुम जारी थी वञे हा, रोज़न जो को मसलो बयान थे हा, पहिरियों ऑर्डर आहे इक़रा माना पढ़ो, इल्म हासिल करियो। मुसलमानों हिन इल्म जी ज़रूरत। कुरान जो इल्म,
फरमाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म मुझा जुमला याद करियो जेकॾहिं जहालत आ पो गुमराह मौलाना जेॾां चाहे असां नाबीननि जी मिसाल वाणो हथ मां वठी जेॾां चाहे असांखे वठी वञे असां चवंदासीं चेहरो नूरानी हुयुसि असां चवंदासीं पग उनखे भली बदल हुई असां चवंदासीं मस्जिद तमामु वॾी ठहियल हुई असां चवंदासीं उनजो तमामु वॾो मदरसो असां चवंदासीं उनजा हज़ारे शागिर्द हुया अल्लाह जा बानो हिकिड़ो बि दलील कोन्हे इहो हिकिड़ो बि दलील कोन्हे जेकॾहिं नूरानी चेहरो दलील आहे पोइ ॿुधायो सोने बिलाल जे बारे में छा चवंदा रज़ी अल्लाह ताला मुसलमानो अचो इस्लाह करियो पंहिंजी त इल्म इंतिहाई ज़रूरी आहे ऐं जेकॾहिं इल्म हूंदो न ही नंढड़ा फितना छा अल्लाह जो कसम मां दज्जाल बि असांजो कुझु कोन बिगाड़े सघंदो जेकॾहिं असांखे इल्म हुजे जेकॾहिं क़ुरान जो इल्म हुजे जेकॾहिं हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म असां वटि हुजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सही मुस्लिम किताब अल फितन बाब ज़िक्र दज्जाल पाण फरमाइनि था लैस शैउन अकबर मिन दज्जाल इन ज़मीन ते केतिरा ई फितना आया लेकिन इन ज़मीन जो वॾे में वॾो फितनो दज्जाल जो फितनो आहे एतिरो वॾो फितनो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा इसराउ फिल अर्ज़ ज़मीन ते केतिरो तेज हलंदो उनजी ज़मीन ते हलण जी रफ्तार कहिड़ी हूंदी पाण फरमाइनि था गैसिन इस्तदबरत रीह जीअं झुड़ के तेज तरीन हवाऊं ऐं तूफान तेजी सां खणी हलंदा आहिनि बिल्कुलु अहिड़े अंदाज़ में वॾी तेज़ी सां दज्जाल इन ज़मीन ते सफ़र कंदो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस ज़मीन ते केतिरा ॾियारा मौजूद हूंदो पाण फरमाइनि था अर्बाईन यौमा इहो दज्जाल जो फितनो इन ज़मीन ते 40 ॾियारा मौजूद रहंदो यौमुन का सना पहिरियों ॾींहुं साल जे बराबरि हूंदो व यौमुन का शहर ॿियो ॾींहुं महीने जे बराबरि हूंदो व यौमुन का जुमा टियों ॾींहुं हफ़्ते जे बराबरि हूंदो उनजा ॿिया ॾींहुं आम ॾींहंनि वांगुरु हूंदा हिन ज़मीन जो इंतिहाई वॾो फितनो आहे पाण फरमाइनि था ए मुंहिंजा उम्मतियो जेकॾहिं दज्जाल अचे ऐं मां मौजूद हुजां जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में दज्जाल अची वञे पोइ उम्मतियो तव्हांखे परवाह करण जी का बि ज़रूरत कान्हे अना हजीर हो दूनकुम उन दज्जाल जे खिलाफ अकेलो मोहम्मद काफ़ी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम आहे पाण फरमाइनि था एॾे वॾे फितने जे खिलाफ अकेलो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी आहे पर जेकॾहिं मां न हुजां मां दुनिया में हलियो वञा पोइ दज्जाल अची वञे फलयकरा अलैहि फवातिह सूरतुल काफ उम्मतियो तव्हां ज़िंदा हुजो तव्हांजी उम्र में तव्हांजी ज़िंदगी में दज्जाल अचे पोइ तव्हांखे खपे सूरह काफ जो इब्तिदाई आयतूं पढ़ी वठिजो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहू इवजा रब्बुल आलमीन जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सूरह काफ जो इब्तिदाई आयतूं पढ़ी वठिजो ही सालन का घर जी कुंड में को किताब पियल आहे मुंहिंजा बुजुर्ग अदब एहतराम सां पुछां तो कॾहिं खोले पढ़ियो थे ही जेको कुंड में केतिरनि पर्दनि गिलाफनि में वेड़े तो रखियो आहे कॾहिं तूं इनखे खोले बि ॾिठो आहे इहा त तुंहिंजी नादानी आहे न उनखे हथ बि वधंदो आहे कंध बि झुकाईंदो आहे चुमी बि ॾींदो आहे हालांकि इन शइ मां कंहिं शइ जो हुकुम कोन हुयो इहे सभु अमल तो कया हा अल्लाह अकबर कॾहिं खोले पढ़ींदा कॾहिं जो वर्क खोलींदा कॾहिं तर्जुमो पढ़ी हा अर्श जे रब ही 3 सिफारत तुंहिंजी हिदायत जे लाइ नाज़िल कया 114 सूरतूं अल्लाह तुंहिंजी सम्झाणी जे लाइ नाज़िल कयूं आहिनि लेकिन अॼु ताईं असां पढ़ियो ई कोन्हे लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लराइतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह अल्लाह ताला फरमाए तो जेकॾहिं इनखे जबलनि ते नाज़िल कयो ए नाज़ुक दिल इंसान जे वजूद मां नाजुक तरीन हसास तरीन उज़ो दिल आहे अल्लाह फरमाए तो दिल त पंहिंजी जाइ जेकॾहिं इन क़ुरान के जबलनि ते नाज़िल कयूं हा अल्लाह पो छाते हा लराइतहु खाशिआ रब्बुल आलमीन फरमाए तो ही जबल बि डिॼी वञनि हा अल्लाह केतिरा डिॼनि हा मुतसद्दिआ अर्श जे रब फरमायो इहे मुंहिंजे खौफ मां टुकड़ा टुकड़ा थी वञनि
पत्थर बि ज़र्रा ज़र्रा थी वञे। पत्थर दिल मुसलमान तुझी अख बाली न थे, पत्थर बि टुकड़ा टुकड़ा थी करे तक़सीम थी वञे। ए संग दिल पत्थर दिल मुसलमान तुझे निगाहन ख़शियत इलाही तक़वा जा गोड़ा अपनाईंदा वञनि। अल्लाह जो कलाम ही तव्हां जे लाइ आयो आहे, मूं जे लाइ आयो आहे। मुसलमानो इन मां नसीहतूं हासिल करियो। फरामीन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो, फलयक़रा अलैहि फवातिह सूरतुल कहफ तर्जुमो पढ़ो। आम फितना त छा, फितना दज्जाल तव्हांजो कुछ कोन बिगाड़े छॾियो। नंबर 2 एक अजीब मंजर, जेकॾहिं फितरे दज्जाल अल्लाह अकबर उनजो मुकाबलो करण वारा माण्हू हो, हैरत जी ॻाल्हि आहे, ताजुब जी ॻाल्हि आहे, उनजो मुकाबलो करण वारा माण्हू भी मौजूद हूंदा। कीअं? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा उन दौर जे हिकिड़े मोमिन खे दज्जाल जा कारिंदा वठी दज्जाल जे साम्हूं पेश कंदा, ईंदो दज्जाल चवंदो छा मूंखे रब चईंदो, छा मूंखे माबूद मञींदो? ख़बर तो मोमिन छा चवंदो? अल्लाह अकबर, तौहीद हुजे तहिड़ी हुजे, अल्लाह जी ज़ात ते यकीन हुजे तहिड़ो हुजे, तवक्कल हुजे तहिड़ो हुजे। चवंदो अशहदु अन्नका दज्जालुल लज़ी हदसना बिही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवंदो आम ॻाल्हि नथो करियां, मां त गवाही ॾियां, मां त शहादत सां चवां थो तूं ओई दज्जाल आहीं जंहिंजे बारे में मोहम्मद जी हदीस मूंखे यादि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों कुरान से मोहब्बत करो, हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करियो, वरना अड़ा भी फितना आईंदा। अल्लाह माफ़ करे। पंहिंजे सीने के दाढ़ी से ढकण वारा मुसलमान बि जेकॾहिं तब्दील थी वञनि त पोइ छा चइजे? हे हाउ ढके थो, जिस्म ते रिक तारी थी वञे थी, जिस्म जा वार उबा थी वञनि था, हे दीनदार तब्दील छो थी वेंदा? हे के नेक ऐं निमाज़ी आखिर छो बदिलजी वेंदा? कुरान पढ़ण वारा दीन का भागी छो थी वेंदा? हदीस पढ़ण वारा दीन का परे छो थी वेंदा? मुसलमानों सोचो, अॼु फिक्र करियो, पंहिंजी इस्लाह करियो, होश में अचो, होश में अचो। ये दुनिया जा फितना किथे असांखे त घेरे कोन वठनि। मुसलमानों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पाण फरमाइन था, एक अहिड़ो गिरोह अचण वारो आहे। कंहिंखे फरमायूं सहाबा किराम खे, सहाबा जहिड़ी इबादत दुनिया में भला केर कंदो हूंदो? सहाबा जहिड़ा तहज्जुद दुनिया में भला केर पढ़ंदो हूंदो? सहाबा किराम जियां रोज़ा ऐं नफ़ली रोज़ा भला केर रखंदो हूंदो? पाण फरमाइन था अहिड़ो गिरोह अचण वारो आहे जॾहिं निमाज़ पढ़ंदा, निमाज़नि जा एॾा पाबंद हूंदा, निमाज़ूं एतिरियूं डिघियूं हूंदियूं, निमाज़नि सां बि ज़ाहिर एतिरी मोहब्बत कंदा हूंदा। तो मुंहिंजा साहबियो, तव्हां उन्हनि जूं निमाज़ूं ॾिसी तव्हां सम्झंदो शायदि असांजूं निमाज़ूं उन्हनि जे मुक़ाबले में मामूली आहे। सहाबा बि जिन्हनि जी इबादत खे ॾिसी हैरान थी वेंदा। पाण फरमाइनि था जेकॾहिं उहे रोज़ा रखंदा, रोज़नि जा अंदाज़ उन्हनि जा अहिड़ा हूंदा, मुंहिंजा साहबियो तव्हां उन्हनि जा रोज़ा ॾिसी तव्हां हैरान थी वेंदव ऐं सोचींदव उन्हनि जे रोज़नि जे मुक़ाबले में असांजा रोज़ा इंतिहाई मामूली आहिनि। पोइ छा थींदो? यमरुकून मिन दीन कमा यमरुकु सहमु मिन रमिया। पाण फरमाइनि था हू दीन मां ईअं निकिरी वेंदा जीअं कमान मां तीर निकिरी वेंदो। अल्लाह अकबर। ही रोज़ा, ही नमाज़ूं, ही तहज्जुद, कुरान की तिलावत, ही नफली रोज़ा तब्दील थी वेंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कलमो पढ़ंदा हूंदा, कुरान त पढ़ंदा हूंदा, लेकिन कुरान जी ज़बान था हलक खां हेठि कोन लहंदो। मुसलमानों अॼु होश में अचो, वरना घणी देर थी वेंदी। अॼु पंहिंजी इस्लाह करियो, वरना तमामु घणी देर थी वेंदी। अॼु के मुआशरे में, अॼु कई दौर में पंहिंजी इस्लाह करियो, पंहिंजे बच्चनि जी इस्लाह करियो, पंहिंजी चार दीवारी जी इस्लाह करियो। ऐं कॾहिं बि ईअं न चओ अॼु नंढड़ो आहे सुभाणे वॾो थींदो, इस्लाह थी वेंदी। इहे जुमला चवंदे चवंदे उनजी ॼमार एतिरी वॾी थी वई त उनजा हथ पंहिंजे बाबा जे गिरेबान में पइजी विया। पोइ छा चवंदो? अॼु नंढड़ो आहे सुभाणे वॾो थी वेंदो। मुसलमानों अॼु सोचे वठो,
अॼु इस्लाह करे वठो पंहिंजे अदाउनि जी पंहिंजे अंदाज़ जी इस्लाह करियो वरना अहिड़ो दौर अचण वारो आहे शायदि असां इस्लाह चाहियूं सही हैरत थींदी आहे जॾहिं फालिज जो को मरीज़ पुछंदो आहे से मौलवी साहब मुंहिंजो सुवाल आहे छा ख़ुदकुशी करणु जाइज़ आहे ए बुढ़ड़ा बुजुर्ग फालिज जा मरीज़ छो चए तो ख़ुदकुशी इन करे करणु चाहियां थो तो मुंहिंजी औलाद नाफ़रमान मुसलमानों जेकॾहिं इन मंजिल ते केरु पहुचे पोइ इस्लाह नामुमकिन थी वेंदी अचो क़ुरान खे पढ़ो हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पढ़ो ऐं नंबर 2 उलमा सां राब्ते में रहो हक़ वारा उलमा तौहीद वारा उलमा कुरान वारा उलमा हदीस वारा उलमा मुसलमानों इन्हनि सां राब्ते में रहो वरना ताजुब थींदो आहे वाज़े चवणु चाहियां थो जॾहिं मुंहिंजो को अहले हदीस भाउ चए थो से फलाणो राफ़ज़ी तो हूंदो पर चए हक़ तो फलाणो अहले तशरीह सां गॾु ज़रूर हूंदो लेकिन चए हक़ तो छो जो मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे उनजे टेबल ते बुखारी बि पियल आहे क़ुरान बि पियल आहे मुस्लिम बि पियल आहे मिशकात बि पियल आहे क़ुरान मजीद जो नुस्ख़ो उनजे टेबल ते मौजूदु आहे मौलवी साहब उहो हक़ चवंदो अल्लाह अकबर अफ़सोस हुजे अहले हदीस तूने मथां जेकॾहिं तूं सिर्फ़ ये कुरान जा नुस्ख़ा हदीस जा नुस्ख़ा साम्हूं ॾिसी तूं चई इहो हक़ बयानु कंदो आहे पोइ शायदि तुंहिंजे अखियुनि ते पटी बदल तो कुरान के पढ़ियो ही कोने तो हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पढ़ियो ही कोने मुसलमानों अचो उलमा सां मशवरे में अचो कम अज कम एतिरो त थींदो असां अनपढ़ियल हूं अहले हक़ असांखे मशवरो त सुठो ॾींदा कम अज कम ॻाल्हि त सुठी ॿुधाईंदा राह रास्ते त ज़रूर लॻाईंदा पंहिंजो पाण फ़ैसिलो कंदे कंदे तॾहिं फ़ैसिला करियो जॾहिं क़ुरान पढ़ो जॾहिं हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी वठो ऐं मुसलमानों टी ॻाल्हि वॾी अहम ॻाल्हि ही दौर ॾाढो अॻिते निकिरी वियो आहे अल्लाह जो कसम आहे हिकु मोबाइल जो क्लिक बि नौजवानों तव्हांखे बर्बाद करे सघे मुंहिंजा जुमला यादि कयो मोबाइल जो एक क्लिक बि तव्हांखे तबाह ऐं बर्बाद करे सघे के नौजवान सां दोस्ती तव्हांखे तबाह ऐं बर्बाद करे सघे वयौम याज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मा रसूलि सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला लक़द अज़ल्लनी अनि ज़िक्रि बअद इज़ जाअनी व कान शैतानु लिल इंसानि ख़ज़ूला इनके तबाह कंहिं कयो आहे हे मैदान महशर में पंहिंजा हथ चबाड़े खाई रहियो आहे छो हिकु गुनहगार जी दोस्ती इनके बर्बाद करे वई इंतखाब भलो करियो कैसा दुआ सलाम जरूर रखियो दुआ सलाम बेहतर रखियो केड़ा भी मसरूफ वजो चऊं था सी चांद की प्याली ते जरूर गड थींदा आहियो टेबल ते वेही कैसा गड थींदा कैसा कचहरी कंदा आहियो तव्हांजो दोस्त केरु आहे परें दर्जे जो बेनमाज़ी आहे गुमराह अल्लाह माफ करे अञा अॻिते फहाशा खाश परस्ता अल्लाह माफ करे अञा अॻिते वो शराबी आहे अल्लाह माफ करे अञा अॻिते वो मुशरिक आहे मुशरिक सां दोस्ती आहे न जाने नतीजो केड़ो निकरे गुनाहगार सां दोस्ती आहे अल्लाह जाने रिजल्ट केड़ी शराबी सां दोस्ती आहे अल्लाह जाने नतीजा केड़ा निकरंदा मुसलमानों ही दौर इने मंजिल दा वनी रहियो आहे मोबाइल जा फितना बेपर्दगी दा फितना नेक दिल हो नेक सीरत हो तहज्जुद गुजार हो परहेजगार हो रोई दुआओं करंदो हो पर के बेपर्दा जे इश्क में मुब्तला थियो गुनाह में मुब्तला थियो के बेपर्दगी सा दोस्ती इख्तियार इन करे वरती पो नऊज़ बिल्लाह वासे ॿुधाइण चाहियां थो छो जो मुंहिंजो मौज़ू अल्लाह के मूंखे पनाह में रखे दुआ करो अल्लाह के मूंखे पनाह में रखे 5 वक्तन जा नमाज़ी जरा ये सवाल कंदे नजर आया नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह के शख्स ये लफ्ज बची छड़िया शायद अल्लाह मौजूद ही कोने चवण वारो केरो जेको पेरियां 5 वक्तन की नमाज पढ़ंदो मुसलमानों इस्लाह करो अड़ी होश में अचो ही जमानो ही दौर इन दौर जा इंसान केड़ा वनी रहा है फितरन का बचो गुनाह का बचो दुआऊं करो असा कुछ भी ना याद रखियो इन पिंडाल में वेहण वारो हर मुसलमान तहज्जुद पढ़ण वारो मुसलमान खतीब खुतबे दे मिंबर ते पींदड़ को खतीब हुजे या मां तालिब इल्म आया अल्लाह जो कसम असा जो को कमाल को ज़ालिक फज़लुल्लाह युतीहि मन यशा
ये अर्श जे रब जी मेहरबानी आ। अवां ॿुधण लाइ पंडाल में मौजूद आयो, असां तालिब इल्म ॿुधाइण जे लाइ मौजूद आयो, स्टेज ते उस्ताद मोहतरम भी मौजूद है। या अल्लाह जी मेहरबानी आ। मुसलमानों असां कुछ भी ना आयो, तकब्बुर में ना अचो, गुरूर में ना अचो, के ताना न ॾिजो, के मेणा न ॾिजो, इस्लाह करियो पाणे मुआशरे ॾे। ऐं जॾहिं हथ खणंदो एक दुआ घुरजो, जेका दुआ घुरंदा हा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कहिड़ी दुआ? या मुकल्लिबल कुलूब, ए दिलन के फेरण वारा रब, या मुकल्लिबल कुलूब, ए दिलन जा मालिक रब, या मुकल्लिबल कुलूब, ए दिलन के फेरण वारा रब्बुल आलमीन, सब्बित कल्बी अला दीने। अल्लाह गुनहगार भी आयो, खताकार भी आयो, कमजोर भी आयो, नादान भी आयो, कोता भी आयो, सुस्तू करण वारा भी आयो, सब्बित कल्बी अला दीने। अल्लाह असांजे दिलनि जो मालिक तू आ, असांजे दिलनि जो मालिक तू आ। अल्लाह इन दिल के दीन ते साबित रखे ॾिया, किथे गुमराह न थी वञे, किथे गुनाहनि में मुब्तला न थी वञे। ये खयल हथ, वहंदड़ गोड़ा, ज़बान ते ईंदड़ लफ्ज़ जेकर अर्श रब कबूल कया इंशाअल्लाह दुनिया जो को फितनो असांजो कुछ भी न बिगाड़े सघंदो। आखिरी उसूल भी याद करियो, याद रखियो मुंहिंजा जुमला। इल्म भी आहे, तकवा भी आहे, उलमा सां राब्ता भी आहे, दुआ भी आहे, पर जेकर चौथी शइ कोन्हे शायद गुनाह का कोन बची सघंदासीं। जेकर चौथो उसूल कोन्हे शायद जुर्म का कोन बची सघंदासीं। इहो उसूल कहिड़ो आहे? अल्लाह जो खौफ, अल्लाह अल वाहिदुल कहार रब्बुल आलमीन जो खौफ जेकर दिल में हुजे न, पोइ अल्लाह जो कसम आहे गुनाह दरवाज़नि ते अची दस्तक में ॾींदो हुजे, गुनाह सॾींदो बि हुजे, पर पोइ चवण वारा चवंदा आहिनि इन्नी अखाफुल्लाह, मां त पंहिंजे रब खां डिॼां थो। मुसलमानों ये चारई उसूल इख्तियार करियो। नंबर 1 इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, असां वटि इल्म हुजे। नंबर 2 इल्म वारनि सां ताल्लुक़ हुजे। नंबर 3 कमज़ोर ज़रूर आहियूं लेकिन असां वटि के खुलूस वारियूं दुआऊं मौजूद हुजनि। नंबर 4 ख़शियत इलाही हुजे। ये चारई उसूल गॾु करियो। आम फितना छा, मोबाइल जो फितरो छा, बेपर्दगी जो फितरो छा, लालच दुनिया जो फितरो छा, पर अल्लाह जो कसम आहे दज्जाल जो फितरो बि असांजो कुछ कोन बिगाड़े सघंदो। तो आहे अल्लाह ताला अवांखे मूंखे तमाम मुसलमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।